जानवरी छा अम्मा नगरे जान मोहम्मद त पोइ ये चन त जानण जो जन्म नहीं हुयो जान जानवरी छा अम्मा फरहा बेबी चयो नथड़े के प्यार मां जान चो प्यार मां ने कोड मां चइबो आ नंढड़ी थी ते सदा बेमरूम जान मोहम्मद जो नालो रखियल आहे न उनकी सभई जानण चवंदा हुआ हिनखे जान छो चमू छड़ी न ॻाल्हि खे वञी मुंहिंजे लाइ चांहि काढी अचो हां हां ता अम्मा चा ठाए थी अचा छोकिरी पुठ चांहि काढी बि आहे गोड़ रखबो आहे मानी पचाए बि आहे जेको बि कमु न छा ठाहे थी अचां चङो हाणे वञी ऐं हा सिर्फ एतिरो बि चवां त जान खे उते पढ़ाइजे
जिते पंहिंजी ॿोली पढ़ाई वञे। ॿार जे कैरियर लाइ प्रोफेशनल लाइन जी ज़रूरी आहे जेका अॼुकल्ह हर माण्हू पंहिंजे ॿार खे पढ़ाए थो। मूंखे ख़बर न आहे तोखे छा थियो आहे, तू छो एॾी जाहिलनि वारी ॻाल्हियूं छो कई? असल में अम्मा जो चवणो त जान खे उते पढ़ाइजे जिते पंहिंजी ॿोली पढ़ाई वञे। जान खे या जानण खे अव्हां जी वालिदा मोहतरमा खे जानण चवंदी आहे। ख़बर अथव मूंखे केॾी शर्मिंदगी खणणी पवंदी आहे जॾहिं मुंहिंजी कंहिं फ्रेंड चई आहे हुनखे जानण चवंदी आहे। भला जानण मुंहिंजे पीउ जो नालो कहिड़ो? ख़बर छा अव्हां जे वालिद जो नालो जान मोहम्मद उर्फ जानण हो, पर इन में मुंहिंजे पुट जो कहिड़ो नालो आहे? केॾो मासूम माण्हू, किथां लॻे थो जानण केॾो सुठो नालो सोचियो। भला खेसि ॿार ईंदो त ॿियो नालो रखंदी। जी न अव्हां जी वालिदा अॻे ई ऐलान करे चुकी आहे हाणे मूंखे पोटो ॼमंदो त उन ते आउं पंहिंजे अबे मरहूम जो नालो रखंदसि। छा कंडो ख़ान? जी हाँ कंडो ख़ान। सोचो अहमद कंडो नालो अॼु ते तो पए जे हुन जे नाले जे पुठियां कंहिं मीम लॻाए छॾियो न नाने कंदे जो पान बि जो नालो ॿियो हो। यार प्लीज अहमद पंहिंजी मां जी पुराणी सोच खे करे पंहिंजी औलाद जो कैरियर ख़राब न कर। पोइ छा करियां? सलाह ॾे मूंखे। सलाह वारी कहिड़ी सिधो त वञी चओ असां पंहिंजे पुट जी एडमिशन उते ई कराईंदासीं जिते हुनजो कैरियर हुजे। पोइ पंहिंजी ॿोली? पंहिंजी ॿोली ॻाल्हाइणो आहे न कहिड़ो मसलो आहे? प्राइमरी मास्टर वांदा रखंदा कंहिंखे बि 1000-1500 ॾींदासीं घर जी नंढड़े खे ॿोली जो सबक़ पढ़ाए ॾींदो। प्राइमरी मास्टर? जी हाँ प्राइमरी मास्टर। चलो इनके अचे भी ॿियो छा थो ॿोली सेखारण खां सिवा। चलो ठीकु आहे। चलो न हलो किथां? डिनर करण उहो बि ॿाहिरि। हा हलो हलो। असांजे घर
वाचा तो भी होगा यार हलो ठीक आहे ओके हिनमें छा आहे अम्मा कहिड़ा गीत अम्मा हा अम्मा असां नंढड़े जी दाख़िला जो प्रोग्राम ठाहियो आहे उहो ॾाढो सुठो स्कूल आहे स्कूल त सभु सुठा आहिनि पर मूं तोखे अॻु में बि हिकिड़ी ॻाल्हि जो सम्झायो आहे त जानर उते ई पढ़ी जिते पंहिंजी ॿोली पढ़ाई वञे इहो मसलो असां हल करे छॾियो आहे शाम जे टाइम कोई प्राइमरी मास्टर ईंदो ऐं नंढड़े खे ॿोली जो सबक़ पढ़ाईंदो अब्बा चवंदा आहिनि हिकिड़ी चवणी आहे त रेशम बि बाफ़्ते जो टुकुर कोन लॻंदो वाह वाह ॿोली सिखण ऐं ॻाल्हाइण में वॾो फ़र्क़ु आहे हू जेकी हिन बंदि कमरे में वेही सिखंदो हुन वटि हुनजी कहिड़ी अहमियत हू त इहो ई सोचींदो न मुंहिंजे लाइ ॿोली उहा आहे जेका मां स्कूल में थो सिखां ही त मिड़ेई मुंहिंजा माइट जा शौक़ पूरा पर अम्मा ॿोलीअ जो वाहिको हुनजे आईंदे सां जुड़ियल न हूंदो त हू हुनखे अहमियत न ॾींदो हू त हुनखे ॻाल्हाइण पसंदि कोन कंदो तोखे त ख़बर आहे ॿोली ॻाल्हाइण सां वधंदी आहे समाज में जॾहिं हू धारी ॿोली ॻाल्हाईंदो त हू पंहिंजो आईंदो मुस्तक़बिल धारी ॿोली खे सम्झंदो पंहिंजी ॿोलीअ खे महज़ गुज़ारो जंहिंजी का बि अहमियत कोन्हे पंहिंजे ॿारनि जे अंदर में पंहिंजी ॿोलीअ खे जीअं परोईंदासीं तीअं परोइबी हुनखे जेकॾहिं इहो अहसासु ॾियारिबो त असांजी पंहिंजी मिठड़ी ॿोली हिन घर जी चौदीवारीअ जी ज़रूरत आहे त हुनखे कहिड़ी निगाह सां ॾिसंदो पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी ॿोली में ॻाल्हायो पंहिंजी ॿोली पढ़ायो आईंदी मुस्तक़बिल जी आड़ में हुननि खे पंहिंजी ॿोलीअ खां परे न कयो पंहिंजे जानण खे उते ई पढ़ाए जिते अलिफ खे बेबदक पढ़ाई वञे
बस ईअं एयरपोर्ट खां सिर्फ़ु 2 हेॾा पियो ऐं मामी सुल्तान रहू गोगिया उहे कोन आया छा? दरअसल ॿारनि जा इम्तिहान हुया ऐं सायरा मसरूफ़ हुई पंहिंजे इनकम कान पर तूं एॾो उदास ऐं परेशान थियो वेठो आहीं ख़ैर आहे कहिड़ो ख़ैर मामा जिंदगी अज़ाब बणजी वई आहे वो मूंसां शेयर न कंदे छा अरे यार पाण त दोस्तनि वांगुरु आहियूं मामा अल्लाह मूंखे आंदो Now, tell me what is the matter? मामा मैटर इहो आहे त अम्मा चवे थी ॾींहुं फरा चवे थी राति कीअं अम्मा चवे थी त जान खे उते पढ़ाई चई जिते पंहिंजी ॿोली पढ़ाई वञे ऐं फरा खे थी न छो छो जो हिते वॾनि स्कूलनि में पंहिंजी ॿोली नथी ॻाल्हाई वञे ओ इन ई ॻाल्हि ते ॿई बज़िद आहिनि छा करियां कुझु सम्झ में नथो अचे तूं फिक्र कर सस नूंहं में इख़्तिलाफ़ात थींदा रहंदा आहिनि ऐं उहे को हल बि थी वेंदा आहिनि मामा अल्लाह मूंखे आंदो बाबा हाणे चांहि पाए तो नाश्तो वाश्तो तमामु थकियल आयो आहे चांहि नाश्ता खोर अचो मामा अचो अंदर अचो 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 ॿियो सभु ख़ैर बस मामा
परेशानी की समझी सका पर फिक्र न कर अल्लाह का सब ठीक थी छा ठीक थी जो मामा अम्मा तो हाणे मुसा गलाए भी पसंद न पई करे ऐं फरा उहा तो पाजे जिद ते अड़ियल आहे मामा तव्हां वॾा आहियो तव्हां अम्मा सां ॻाल्हायो अम्मा तव्हांजी ॻाल्हि मञंदी न बाबू अम्मा सां हिन टॉपिक ते मां न ॻाल्हायां बल्कि तू ये कर यार तू मुझे लाड दादू को चाहे तू चाहे तो तू अम्मा के राजी करे सके वो फरा जिन कर फरा के पानी समझाई मामा कोशिश कयां तो तव्हां फरा खे मञाए वठिजो ठीक है तू अम्मा के पेट में आए भाई ठीक आहे अरे फरा जी मामा चलो तो जो पानी अच्छी मिली मां तो ठीक है अच्छा खैर है मामा हाँ खैर आई मामी वाले के वठी तो में किनो मजो थे थोड़ो घुमो फिरू आने के जो माहौल ॾिसना एते टाइम का आया भी ना दिखा चल अम्मा तो मुसा ॻाल्हाए भी पसंद न पई करे फरक जी मामा ये मां कहां से अपनी गुजारिश करता है जी ये मां अहमद जो मामो है जी इन्हें रिश्ते तहत आओ कहां जो माइट बिल्कुल अमा सभी जब पाण में इख्तलाफ ॾिसी मूंखे दिली सदको पहुतो आहे और तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां ये मूं पंहिंजी भेण जी ॻाल्हि जी तारीफ़ करण लाइ मूंखे न सॾायो बसि हिकु हक़ीक़त ॿुधाइण लाइ अव्हांखे ॿुधायो ऐं गुज़िरियल 20 सालनि खां ॿारनि में रहां ऐं जेसि ताईं मूं महसूसु कयो आहे त धारी ॿोली माण्हुनि जी प्रोफेशनल मजबूरी आहे ऐं पंहिंजी ॿोली सां माण्हुनि जो हिकिड़ो जज़्बाती लगाव हूंदो आहे रिश्तनि जी परख दोस्तियूं मोहब्बतूं हिक ॿिए जो एहसास ऐं दुख खुशी ऐं हिक ॿिए सां हाल वंडण में प्रोफेशनल ॿोली जो को बि अमल दख़ल न आहे इन्हनि जज़्बनि जो सचो इज़हार माण्हू पंहिंजी ॿोली में ई करे सघे थो मुंहिंजा ॿार ॿारनि जे बहितरीन स्कूलनि में पढ़िया आहिनि पर हुननि जो मूंसां रिश्तो खोखलो आहे मां हुननि लाइ फादर या डैड आहे अबो या बाबा न आहियां ॿोली रिश्तनि जे तक़दुस जी ज़मानत ऐं रिश्तनि बिना ज़िंदगी छा आहे उहा सिर्फ़ मूंखे खपे सिर्फ़ मूंखे मां चाहियां त तूं अदीब ॻाल्हि आहे पंहिंजे ॿारनि खे उते पढ़ाए जिते अलॻि अख ऐं ॿेद बदल रहे केॾा बि वञे थी केॾा वेंदसि हिते रस्तनि ते पई हलंदसि ईंदे वेंदे खे पंहिंजी ॿोलीअ जा पई गीत ॿुधंदसि तारी
तारीख जा हुए वर्क जेकी पंहिंजी ॿोलीअ में लिखियल आहे जंहिंमें असांजा तोता असांजा तोला असांजो सचल असांजो लतीफ़ असांते थींदड़ ज़ुल्म असांते थींदड़ काहू असांजो काहू ॿुधाए वठां न सभिनि खे ॿुधाए वठां न सभिनि खे न त केरु ॿुधाईंदो इन्हनि वर्कनि खे वरजाइण वारा न रहंदा हाणे न रहंदा ये कहानी ये आखाणी लतीफ़ जो पैगाम सचल जो पया तोते जी ॻाल्हि दोलह जी तलवार ज़ालिमनि जूं काहूं हिन दर्द जुदाऊं हिक मां ॿी मां खां झोली झले घुरे अम्मा अव्हां जो जानण अलिफ अख्त बेबट थी पढ़ो चिड़िया बाणी एक्टरनि जो ऐं टीम जो कराइजे मामला हीउ प्ले हुयो आशकारा आर्ट प्रोडक्शन जे तरफ़ां नालो हुयो प्ले जो लफ़ज़ बेबदक इहो तो आहे मेकअप मैन हुन प्ले जो असिस्टेंट डायरेक्टर दाऊद शाह ज़ुलेखा जो किरदार कयो फौजिया निज़ामाणी मामे जो किरदार कयो रिज़वान मिर्ज़ा अहमद जो किरदार कयो तैमूर तालपुर फरह हिरा ऐं अम्मा जो किरदार कयो क़ज़बान वासिफ़ राइटर ऐं डायरेक्टर आहे शाहनवाज़ साईं सखावत